घोट के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो एक MPA के घुर्जे त कानून साज़ी करे त जीअं ठीकनि जी करप्शन में मुलविस न थिए। मसला हल करण लाइ अख्तियार UC सतह ते मुंतकिल कया वञनि। जेकॾहिं स्कूल आहिनि त उस्ताद न आहिनि, जेकॾहिं उस्ताद आहिनि त इहे तालीम ॾियण लाइ तयारु न आहिनि। महसूस थिए थो त हिकु मंसूबे तहत माण्हुनि खे जाइल रखियो पियो वञे त जीअं हू चूंडियल नुमाइंदनि खां सवाल न करे सघनि। PS 19 जे आज़ाद उम्मीदवार नादिर अकमल खान लगारी जो मीडिया सां सचियूं ऐं खरियूं ॻाल्हियूं। PS 19 जे उम्मीदवार नादिर अकमल लगारी चूंड मुहिम जे सिलसिले में तक जे पुठिते पियल इलाक़नि जो दौरो कयो। दौरे दौरान इलाइक़े वासियुनि संदसि शानदार इस्तक़बाल कयो। हिन हल्के जे मौजूदा सूरतहाल ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त करप्शन हिन मुल्क खे दीम वांगुरु खाई रही आहे। रोडनि जी अॾावत खां वठी सरकारी इमारतुनि जी अॾावत ताईं हर को करप्शन करे रहियो आहे, जंहिंसां मुल्क खे नुक़सान थी रहियो आहे। सनअती ज़ूननि ऐं मदनी वसीलनि सां मालामाल ही ज़िलो हुकूमत खे अरबें रुपया रेवेन्यू जी मिद में अदा करे थो। उन बावजूदि घोटकी ज़िले में तालीम तबाह थी वई आहे। अवामी सिहत जी खोट ऐं सनअतकारी ज़ोन में नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़ा बि न हुअण सबबि नौजवाननि खे मायूस करे छॾियो आहे। नादिर अकमल खान लगारी चयो त हू इक़्तिदार में अचण खां पोइ असेंबली फ्लोर ते इलाइक़े जी अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद कंदा ऐं बुनियादी वसीलनि जी फ़राहमी खे यकीनी बणाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सां नई ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फर्म जे 25 सालगिरह इंतहाई जोश व ख़ुरूज सां डिवीज़नल सदर अली रज़ा जमाली जी सदारत हेठि सकरन में मल्हाई वई, जिते तंज़ीम जी कारकर्दगी पिणु पेश कई वई। छॾे त तंज़ीम खे 5 साल मुकमल थियण ते केक पिणु कटियो वियो। तक़रीब में सकरन प्रेस क्लब जे सेक्रेटरी इतला सज्जाद अली मक्सी मेहमान ख़ासि ऐं सकरन प्रेस क्लब जी वर्किंग कमेटी जे मेंबर मोहम्मद रमज़ान मक्सी एज़ाज़ी मेहमान तौरु शिरकत कई। उन मौक़े ते पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद ऐं ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फर्म ज़िंदाबाद जा नारा हया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे डिवीज़नल सदर अली रज़ा जमाली चयो त HRPF जो इदारो चेयरमैन महबूब अली चांग जी ज़ेर निगरानी में सिंध समेत पाकिस्तान में बहितरीन कमु करे रहियो आहे। हीउ इदारो ख़ल्क़ जी ख़िदमत में हमेशह अॻु भरियो रहियो आहे। सभ खां गॾिजी वधीक कम खे बहितर करे सघूं था। प्रोग्राम में मरकज़ी क़यादत ते भरपूर एतमाद जो इज़हार कयो वियो। प्रोग्राम में HRPF जे डायरेक्टर कंप्लेन सेल एडवोकेट सैद अली मोहम्मद शाह, सीनियर नायब सदर जावेद इकबाल मक्सी, नायब सदर नूर बख्श खोखर, नायब सदर ज़मीर हुसैन, जनरल सेक्रेटरी तहसीन जमाली, साजिद अली जमाली, मोहम्मद सज्जाद समो, अली मोहम्मद ऐं ॿियनि दोस्तनि शिरकत कई ऐं आख़िर में मुल्क क़ौम ऐं HRPF जे इदारे लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। शिकारपुर रिपोर्ट शाज़ अली मीरानी। शिकारपुर JUI जे सरबराह मौलाना फजल रहमान जो शिकारपुर में जलसे खे ख़िताब। तफ़सील मूजिब शिकारपुर में JUI पारां पावर शो जलसो मुनक़द करायो वियो। जलसे जी स्टेज अल्लाह वाला चौक ते लॻाई वई। जलसे में JUI जा अॻवान मौलाना फजल रहमान, राशिद महमूद सूमरो, नासिर महमूद सूमरो, JUI जा टिकट होल्डर भी मौजूद हुआ। तक NA 192 जे उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई, PS 7 जे उम्मीदवार आगा तैमूर खान पठान, PS 8 जे उम्मीदवार मीर आबिद हुसैन जतोई, MA 193 जे उम्मीदवार राशिद महमूद सूमरो, मौलाना सिराज शाह अमरोटी, अब्दुल कयूम सूमरो, मोहम्मद मियां सूमरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। JUI सरबराह मौलाना फजल रहमान ॻाल्हाईंदे चयो त PPA जी हुकुमराननि हमेशह अवाम खे ख़ौफ़ज़दा कयो आहे। अवाम में एतिरो ख़ौफ़ आहे जो माण्हू ख़ौफ़ मां पीपल्स पार्टी खे वोट ॾियनि था। PP हुकूमत सिंध खे खंडर बणाए छॾियो आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां PPA जा हुकुमरान गटरनि जे ढकनि जा बि पैसा खाई विया आहिनि, जॾहिं त PP हुकूमत अवाम जा समूरा फंड खाई चुकी आहे। शर्म बदिरां PP वारा फ़ख़्र सां ख़िदमत करण जी दावा करे रही आहे, जंहिंखे रोकण जी ज़रूरत आहे। हिननि चयो त PP मुक़ाबले जे ख़ौफ़ सबबि असांजा हल्का विरहाए छॾिया आहिनि, पर असां जिते बि आहियूं असांजो पाशो बि उन्हनि सां मुक़ाबिलो कंदो। हिननि चयो त पीपल्स पार्टीअ जे करे पूरो मुल्क 75 साल पोइते हलियो वियो आहे, जंहिंखे JUI जा अॻवान इक़्तिदार में अची अॻिते आणींदा। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सां नाई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी अॻवान NA 208 जे उम्मीदवार गुल मोहम्मद रिन चयो आहे त इमरान ख़ान जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं आहिनि, पर ज़मीर जो सौदो न कयो आहे। उहो ई सबबु आहे जो अॼु पूरी दुनिया में संदसि सुञाणप हिकु ईमानदार हुकुमरान तौरु थी रही आहे। हू अली ख़ानज़ादा पारां रख रहियल कानड़ गॾिजाणी में ॻाल्हाए रहियो हुयो ऐं चयो त जेकॾहिं इमरान ख़ान ग़ुलामी क़बूल करे हा ऐं स्टेब्लिशमेंट जी हा में हा मिलाए हा त न सिर्फ़ु संदसि हुकूमत जा 5 साल पूरा कया वञनि हा, पर ईंदड़ हुकूमत जूं वाॻूं बि खेसि मिली सघनि हा। पर इमरान ख़ान हा में हा मिलाइण बजाए अखियुनि में मिलाए ॻाल्हायो, जंहिंजो सबबु उहो हो जो हू हक़ ऐं सच जो पांधीअड़ो आहे। चोर, ठगी ऐं 2 नंबरी संदसि डिक्शनरीअ में नाहे। उन करे अवाम खे मुल्क ऐं क़ौम जी बहितर मुस्तक़बिल लाइ घुर्जे त हू 8 फरवरी ते इमरान ख़ान पारां नामज़द कयल उम्मीदवारनि खे कामयाब कनि, जिन जो निशान तोड़े जो आज़ाद आहे, पर असांजी सोच साॻी आहे। उन मौक़े ते मेज़बान अली ख़ानज़ादा पारां गुल मोहम्मद रिन समेत आयल महिमाननि खे लुंगन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया।
जॾहिं त उन खां अॻु जुलूस खानज़ादा हाउस पहुचण ते मथस बुलंद जी वरखा करे आजिया कई वई। कार्नर गॾिजाणी में हिसाम खान रिंद, कामिल खान रिंद, फ़हीम खान पाई, इकबाल रिंद, गुलाम मुस्तफ़ा जलालानी, नज़ीर हुसैन रिंद, शहजाद रिंद, राजेश कुमार, अमीर गुल रिंद समेत कई पार्टी वर्कर मौजूद हुआ। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर सरवरी जमा जे रूहानी पेशवा मटियारी NA 216 क़ौमी तकते बीठल PPA जे उम्मीदवार मखदूम जमील ज़मान दरगाह फ़कीर नूह होथियाणी ते चादर चाड़े दुआ घुरी। उन मौके ते दरगाह जो गादी नशीन फ़कीर वली मोहम्मद नूह पोटो सैयद जानी शाह हुसैनी, अगोणो MPA मटियारी अमीर अली शाह हाशमी फ़कीर ताज मोहम्मद नूह पोटो, डॉक्टर मोहसिन नूह पोटो, मीर मुसरत जाफरी वसीम बुघियो ऐं ॿिया साणस गॾु हुआ। उन मौके ते PP उम्मीदवार मखदूम जमील ज़मान पंहिंजे ख़िताब में चयो त हिते दरगाह शरीफ़ ते अचण ऐं दुआ घुरण उहो ख़ुदि असांजी कामयाबी जो पैगाम आहे। दरगाहनि सां असांजो हितां जे माण्हुनि सां पुराणो ऐं समन जे बादशाही जे पुराणे दौर खां तालुक़ु आहे। ही तारीख़ी जॻह ऐं तारीख़ी तालुक़ु आहे जेको सियासतनि खां हटी करे उन में रूहानियत जो फ़लसफ़ो तमामु घणो आहे। हिननि दरगाहनि ते रूहानी सुकून मिले थो, जंहिं करे असीं अॼु बि दरगाह ते गॾु थी आहियूं त वॾो सुकून ॾिसण में आयो आहे। रूहानियत ऐं ओलिया करामनि जी करामत आहे जो जेको बि जिते वञे थो उन खे उते सुकून मिले थो। जीअं मदीने ऐं मके शरीफ़ में वञिबो आहे त उते रस जे बावजूद भी रूह खे सुकून मिलंदो आहे। उन खां पहिरियां मखदूम जमील ज़मान खंडोश शहर में कार्नर गॾिजाणी में शिरकत कई। खंडोश शहर में पहुचण ते रेस ख़ादिम हुसैन खोसो, रेस हाजी प्यारो खोसो, रेस अब्दुल रशीद खोसो ऐं ॿियनि पारां मखदूम जमील ज़मान जो गुलनि जी वरखा सां इस्तक़बाल करे खेसि अजरक लुंगिन जा तोहफ़ा पेश किया विया। मेहर रिपोर्ट में रियाज सुमरो मेहर ख़ास के लिए ऐं तीवड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणी संगावती तकरार तां 3 ॾींहं अॻु जड़े में क़तल थी वियल नौजवान इम्तियाज़ अली तीवड़ो जे वाक़े बाद वारसनि जो रफ़ीक तीवड़ो इमदाद तीवड़ो जी अॻुवाणी में मेहर इंडस हाईवे ते लाश रखी धरणो हयो वियो। धरणे सबबि कराची ऐं लाड़काणो ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुसाफ़िर सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। मुज़ाहिरीन दाइंदे चयो त ख़ासि के लिए बिरादरी जे माण्हू ज़ुल्म जी इंतिहा कई आहे। ख़ासि के लिए बिरादरी जे हथियारबंदनि सरियाम हमलो करे असांजे हिकु नौजवान खे क़तल ऐं 10 खां वधीक माण्हुनि खे ज़ख़्मी कयो, पर फरीदाबाद पुलिस जी नाअहली सबबि जवाबदार ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। हिननि चयो त बाअसर जवाबदार असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। हिननि चयो त छोकिरी बि असांजी अगवा कई वई ऐं फ़ैसिलो थियण बावजूद बि ख़ासि के लिए बिरादरी जे माण्हुनि फ़ैसिलो न मञियो। हिननि चयो त पुलिस जी नाअहली सबबि वधीक ख़ोनारेज़ी जो ख़तरो आहे। हिननि SSP दादू खां घुर कई आहे त वाक़िए जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। यादि रहे त तीवड़ा ऐं ख़ासि के लिए बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में प्यास तीवड़ो ऐं ख़ासि के लिए विच में 6 महीना अॻु नारी समीना तीवड़ो पारां मुबैना तौर पप्पू ख़ासि के लिए सां निकिरी वञण वारे मसइले तां धुरियुनि में तकरार हलंदड़ हुयो। धुरियूं हिक ई ॻोठ जूं हुजण सबबि धुरियुनि में 6 खां वधीक भेरा झेड़ा थी चुका आहिनि। थियल झेड़नि में धुरियुनि जा 50 खां वधीक माण्हू औरतूं ऐं ॿार ज़ख़्मी पिण थी चुका आहिनि। धुरियुनि जा हिक ॿिए ख़िलाफ़ कोर्टुनि में बि केस हलंदड़ आहिनि, जॾहिं त वाक़िए जो फ़ैसिलो बि थी चुको आहे, पर उन फ़ैसिले ते बि अञा ताईं अमल नाहे थी सघियो, जंहिं सबबि धुरियूं झेड़ींदड़ रहनि थियूं। गोटकी में रिपोर्ट पेश करी मोहम्मद मालूक भुट्टो जी। गोटकी में गोटा भेरी तकरार ॿीहर भड़की पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में भेरी बिरादरी जा वधीक ॿ ॼणा नौजवान क़तल थी विया। इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरताल छाइजी वई आहे। मक़तूलनि जे वासनि पारां क़ातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार करण जो मुतालबो। गोटकी जे B सेक्शन थाणे जे हद चना स्टॉप भरिसां गोटा भेरी तकरार तां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में भेरी बिरादरी जा 2 नौजवान ॻोठ हाजी खलन बेरी जा रहवासी वकील अहमद पुट सलमान बेरी ऐं अब्दुल हलीम पुट हकीम बेरी हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी विया। इतला ते पुलिस पहुची क़तल थी वियल 2 नौजवान जा लाश तहलके अस्पताल मुंतक़िल कराया, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि वासनि हवाले कया विया। होॾां मक़तूलनि जे वासनि जो चवणु हो त असां जो गोटा बेरी तकरार तां को बि वास्तो न आहे, जंहिंजे नौजवान खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। जवाबदार नौजवान खे क़तल करण बैदि आसानी सां फ़रार थी विया आहिनि। पुलिस असांजी का मदद न पई करे, जॾहिं आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो को केस दाख़िल न थी सघियो आहे, न ई वरी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। ज़िले गोटकी जे शहरनि जो क़बाइली तकरारनि जे रौनकूं ख़तम थी चुकियूं आहिनि। सावन संदराणी तकरार बैदि गोटा भेरी तकरार तां 2 नौजवान गोलियुनि जो खाज बणिजी चुका आहिनि। केतिरनि ई सालनि खां हलंदड़ तकरार जो ख़ात्मो न थी सघियो आहे। गोटकी ज़िले में क़बाइली तकरार ज़ोर वठी विया आहिनि। 1 हफ़्ते अंदरि सावन संदराणी ऐं गोटा भेरी तकरार तां 2 ॼणा क़तल थी चुका आहिनि, जंहिंमें ताज़ो ई गोटा ऐं भेरी बिरादरी तकरारनि तां भेरी बिरादरी जा वधीक 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। अहिड़ी रीति असां अॻु संदराणी बिरादरी जो 1 ॼणो क़तल थियो हो, जंहिं जे पलांद में संदराणी धुर जे हथियारबंदनि सावन धुर जे माण्हुनि जे उताक ते वेठल मथां फायरिंग करे 6 ॼणनि खे क़तल करे छॾियो, जंहिंमें 3 ॼणा महिमान थी आयल हुआ, जिन जो मलिक बिरादरी सां तालुक़ हो।
सुञाणंदड़ुनि जे अॻुवाणनि निगरानी हुकूमत खां क़बाइली तकरार ख़त्म करण जो मुतालबो कयो आहे। घोटकी ज़िले में हलंदड़ क़बाइली तकरार में बेगुनाह माण्हुनि जे मारिजण ते सुञाणंदड़ुनि जे अॻुवाणनि एडवोकेट फ़कीर मोहम्मद टानोरी, SUP अॻुवान दिलबर महर, जिस्कम अॻुवान उस्ताद महबूब घोटो, दीदार हुसैन चाचड़ ऐं ॿियनि ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त ज़िले में क़बाइली तकरार में केतिराई माण्हू। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो। घोटकी जे तालका अस्पताल में नामालूम हथियारबंदनि जी NICVD जे मोबाइल यूनिट ते चढ़ाई अमले खे मारकुट रोक रक़म ऐं मोबाइल फोन फोर करे फरार थी विया। DSP ऑफिस जे बिल्कुलु साम्हूं ऐं भर में पुलिस हुजण बावजूदि पुलिस न पहुती। मोबाइल यूनिट जे डॉक्टरनि मुताबिक़ त 10 खन हथियारबंद हुया ऐं असांजी मुलाज़िमनि सनी ऐं शफ़ीक अहमद ते हमिलो करे खेनि धक हणी फुर करे फरार थी विया ऐं खेनि अगवा करण जी कोशिश भी कई वई, पर मज़ामत ते खेनि धक हणी फुर करे फरार थी विया। जॾहिं त DSP ऑफिस ऐं पुलिस बिल्कुलु सोली हुजण बावजूदि बर वक़्तु न पहुती ऐं हथियारबंद हमिलो करे आसानी सां फरार थी विया। पुलिस बेवस सॼे शहर में रोज़ फुरून धाड़ा क़तल ऐं अगवाऊं आहिनि, पर क़ानून नाले का शइ नज़र न पई अचे। पुलिस सां गॾु रेंजर्स बि मौजूदु हुजण बावजूदि ॾोहारी सरी आम शहर में वारदातूं कयूं वञनि था त रेंजर्स ऐं पुलिस जो कहिड़ो फ़ाइदो। असां मीडिया ज़रिए इंतिज़ामिया ऐं वस वारनि खां घुर था कयूं त असांखे ख़तरो आहे, असांखे सिक्योरिटी ॾिनी वञे। सकरन काज़ी अली रज़ा सनाई, वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद, प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलवानी जी मेज़बानी में यूनिवर्सिटी जो 6 तालीमी कन्वेंशन जो इनकाद यूनिवर्सिटी जी मेन कैंपस में थी गुज़रियो। कन्वेंशन जी सदारत तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी कई। हिन कन्वेंशन में बैचलर ऐं मास्टर्स प्रोग्राम में 1452 शागिर्दनि में डिग्रियूं विरहायूं वयूं। उन हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में गोल्ड मेडल हासिल कंदड़ शागिर्दनि में ज़ैबुन निसा भट्टी, उम्मे फरवा सूमरो, कायनात महमूद, सैयदा शर्मीन शाह, उम्मे फरवा, आशिक शामिल आहिनि। जॾहिं त सिल्वर मेडल खटींदड़नि में अक्सा आरिफ, साक्षी लोहाणो, आमना नज़ीर मेमण, मिस्किन रियाज, जुबैदा जतोई, मोमना मेमण, मकसूदा खातू चन्ना, काशिफ कीरियो, सैद इकरा पलूशा, नास सूमरो, मसअब लुंधर, मोहसिन जतोई ऐं ॿिया शामिल आहिनि। शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी गढ़ी यासीन लग गोट मारू बोड़ा में PP जो पावर शोर बोड़ा बिरादरी पारां वडेरे अली मदद बोड़ो जी मेज़बानी हेठि तारीख़ी जलसो हज़ारे कारकुननि जी शिरकत। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो जा उभ ॾारींदड़ नारा। PP मुखालिफ़नि जूं ज़मानतूं ज़ब्त कराईंदसि, आगा सुराज खान दुरानी। तफ़सील मूजिब गढ़ी यासीन लग गोट मारू बोड़ो में बोड़ा बिरादरी जे मोज़िज़ीन अली मदद बोड़ो, मोहम्मद अनवर बोड़ो, मोहम्मद वसीम बोड़ो ऐं ॿियनि जी मेज़बानी हेठि इलेक्शन मुहिम जे सिलसिले में तारीख़ी जलसो थियो, जिते आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ॾिना विया। जलसे खे आगा सिराज खान दुरानी ख़िताब कंदे चयो त ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। PP कारकुननि महिनत कनि त जीअं वधि में वधि MNA चूंडिजी सघजनि। हिन चयो त PP मुखालिफ़ उम्मीदवार लाड़काणे ऐं नवाब शाह खां आया आहिनि, जिन खे मां सुञाणा बि न। आगा सुराज खान दुरानी चयो त शिकारपुर में ज़िले में इलेक्शन विढ़ंदड़ मौलाना जो फोटो ॾिठो आहे। अवाम 8 अक्टूबर ते तीर ते ठपोणी अवाम दुश्मन क़ुवतुनि खे शिकस्त ॾिनी। नई तारीख़ रक़म कंदासीं। अॻूणो MNA गोस बख़्श महर चयो त शिकारपुर ज़िले अंदरि PP मुखालिफ़ क़ुरान शरीफ़ जी ग़लति तशरीह कनि था। हितां जा माण्हू शौरवंद आहिनि जेकी JUI में विया, उन्हनि तबसरो न कंदुसि। PP ज़िले शिकारपुर जे सदर मीर आबिद खान भयो चयो त भयो ख़ानदान PP में आहिनि ऐं रहंदा। PP उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदा। NA 193 जी टिकट होल्डर मोहम्मद शहरियार खान महर चयो त असां PP जे प्लेटफॉर्म तां चूंड विढ़ंदड़ उम्मीदवार कामयाब थी मुल्क जी ख़िदमत कंदा। शिकारपुर PP जो किलो ऐं रहंदो। असां आवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। जलसे में ग़ुलाम मुस्तफ़ा बोड़ो, मुनवर बोड़ो, यासिर बोड़ो, लियाकत बोड़ो समेत बोड़ा बिरादरीअ जे नौजवान पीपल्स पार्टी जे जियालन लेडीज़ विंग वॾे अंग में शिरकत कई। मटियारी मां गुलाम फारूक शाह जी ख़बर शामिल कंदा हलूं त शहर शाहपुर दरपुर में विलादत बासादत मौलाए कानात इमाम अली अलैहि वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। रैली कढी वई। जश्न जो प्रोग्राम ख़ासि थैली इमाम बारगाह ते रखियो वियो। जश्न जे प्रोग्राम खे अल्लामा कंबर अब्बास नक़वी ख़िताब कंदे चयो त हज़रत इमाम अली जी विलादत काबतुल्लाह ऐं शहादत मस्जिद कूफा में थी। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जंहिं जो मान मौला आहियां तंहिं जो अली मौला आहे। हज़रत अली रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वसी जानशीन वज़ीर ऐं भाउ आहे। हिननि चयो त हज़रत इमाम अलैहिस्सलाम जी अदालत ऐं इंसाफ़ दुनिया जे हुकुमरान ऐं उम्मत मुसलमान जे लाइ हिकु वॾो नमूना अमल आहे। हिननि चयो त रसूल ख़ुदा जिन फरमायो त मां इल्म जो शेर ऐं अली
इल्म जो दरवाज़ो आहे जंहिं अलीअ खे छॾियो इल्म ऐं अदालत खे छॾियो। इमाम अली सिद्दीक़ अकबर ऐं फारूक अज़म आहे ऐं सभ खां वधीक सख़ी ऐं गनी आहे। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ क़सीदा ख़्वाननि मोहम्मद व आले मोहम्मद जे शान में क़सीदा पढ़िया ऐं सना ख़्वानी कई। प्रोग्राम सैयद अली रज़ा शाह काज़मी शाह इस्माइल ख़ास केली जी निगरानी में थी गुज़रियो। उन मौक़े ते नूर मोहम्मद शाह सैयद असद शाह अली वारिस ऐं मोमिनन वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में न्याज़ लंगर विरहायो वियो। रिपोर्ट अशरफ अमान मातली बदीन ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान जे 5 सालगिरह जो प्रोग्राम ज़िला बदीन जे तालका हेडक्वार्टर मातली में थी गुज़रियो। तफ़सील मौजूद ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान जी 5 सालगिरह जो प्रोग्राम ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म ज़िले बदीन पारां तालके हेडक्वार्टर मातली में रखियो वियो। प्रोग्राम में HRPF जी 5 सालगिरह जो केक पिण कटियो वियो। सालगिरह प्रोग्राम में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म ज़िले बदीन जो सदर डॉक्टर संतोष कुमार, नायब सदर जाहिद हुसैन चड्डर, सीनियर नायब सदर गगन लाल मकवाणा, जनरल सेक्रेटरी मीर अरशद टालपुर, डिप्टी जनरल सेक्रेटरी राजेश कुमार, ज्वाइंट सेक्रेटरी इकबाल चांडियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी जमील अहमद भुरगड़ी शिरकत कई। उन मौके ते ज़िले बदीन में इंसानी हक़नि जी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ इंसानी भलाईअ जे प्रोग्रामनि ते गौर विचार कियो वियो। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान जी 5 सालगिरह जे प्रोग्राम जे आख़िर मलिक मुल्क जी सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ दुआ कई वई। तकरीर में रिपोर्ट पेश कई थी काज़ी अली रज़ा सनाई जी। पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी अगवान मखतूम महबूब ज़मा चयो आहे त पीपल्स पार्टी जी अवामी पार्टी आहे जंहिं लाज़वाल कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हुन न्यू सईदाबाद में इलेक्शन वर्क के सिलसिले में PPS सीनियर अगवान नज़ीर अहमद राहो, नौजवान अगवान नज़ीर अहमद लाखो सां गॾु मुख़्तलिफ़ कार्नर गजानिन खे ख़िताब करे चयो त मटियारी ज़िले जी अवाम हमेशह पीपल्स पार्टी ते भरोसो करे खेसि खटायो आहे। हींअर बि असांखे यकीन आहे त 8 फरवरी ते PP जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदी। हिन वधीक चयो त कोशिशि कंदासीं त रहियल तरक़ियाती कम मुकमल करायूं, आवाम जे बुनियादी मसइलनि ते वधीक ध्यानु ॾियूं। उन मौक़े ते आवाम पारां मखतूम महबूब ज़मा जे जुलूस ते गुलनि जी वर्खा करे शानदार आजा कई वई, जॾहिं त खेनि अजरकुनि ऐं टोपियुनि जा पुर तोहफ़ा पेश कया विया। सांगड़ में रिपोर्ट पेश कई थी ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहरी जी। सांगल चक चोई में चौधरी तस्लीम अख्तर तरफा पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जे मान में कार्नर गजानी रखी वई, जंहिंमें पीपल्स पार्टी उम्मीदवारनि ऐं अहदेदारनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें महिमान ख़ासि नवीद डेरो NA 210 जो उम्मीदवार सलाउद्दीन जुनेजो, फराज डेरो, नवीद डेरो, शेर मोहम्मद, रिंद अली कुल चाकरानी, चौधरी शकील मधु मेहमान खे सिंध जे सकाफ़ती सुखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया ऐं सदन शानदार इस्तक़बाल कयो। चौधरी नदीम सदू, तस्लीम सदू, वसीम सदू ऐं सदागत सदू तरफ़ां पंहिंजे आवाम जा मसला पेश कया। पीपल्स पार्टी क़यादत तरफ़ां मसला हल करण जे यकीन ध्यानी कराई। उन मौक़े ते केतिराई बिरादरीन ॿियनि पार्टियुनि खे अलविदा करे पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कयो, जिन में चौधरी बिरादरान, मेघवार, कोली, भील ऐं ॿियूं क़ौमूं शामिल आहिनि। उन्हनि अॻवाननि खे क़यादत पारां अजरकूं पारायूं वयूं ऐं उन्हनि खे भली कार कयाऊं। अहिड़ी तरह गजानी राति देर ताईं जारी रही। काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो। काज़ी अहमद जे सूबाई तक PS 39 ते राडूनी इतिहाद जे उम्मीदवार क़ौमी रागी अली हसन ख़ास खेली इलेक्शन में कामयाबी हासिल करण लाइ तक जे मुख़्तलिफ़ यूसिस में वर्क तेज़ करे छॾी आहे। उन सिलसिले में यूनियन काउंसिल पुटपीरियल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची वर्क करे अवाम खां वोट घुरिया आहिनि। उन मौक़े ते वोटरनि खे इसके भरपूर नमूने सहकार करण ऐं वोट ॾियण जी यकीन ध्यानी पिण कराई आहे। उन मौक़े ते आज़ाद उम्मीदवार अली हसन ख़ास केली चयो आहे त वोट तब्दीली आणे सघे थो। तव्हां जो वोट हिन इलाइक़े जे तरक़ीअ जो ज़ामिन हूंदो। हिन भेरे वोट ॾियण जो वक़्तु उहो ज़रूरी सोचियो त जंहिं उम्मीदवार खे तव्हां वोट ॾेई कामयाब करियो था उहो अमा लाइ छा करे सघियो आहे। अमा पंहिंजे मुस्तक़बिल लाइ वोट कास्ट करे मुल्क सिंध जी तरक़ी में हिसो ॻंढे मुवतनीअ जो सबूत ॾियो। ब्रेकिंग न्यूज़ मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो PTI जे NA 212 ऐं PS 46 जी उम्मीदवार सैयद मुमताज़ अली शाह PPA जे मरकज़ी अगवान फरियाद टालपुर ऐं मीर मुनव्वर अली खान टालपुर PS 46 जे उम्मीदवार सैयद ज़ुल्फ़कार अली शाह सां मुलाक़ात बाद PP में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। PP अगवान सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जे हक़ में हथ खणी छॾियो। ऐवान साफ़त सूमार समय जो ठारू शाह नून लीग ऐं GDA सिंध समेत पूरे पाकिस्तान में इलेक्शन में कामयाब थींदे अवाम सां जाग थी चुको आहे। सिंध जे दुश्मननि खे
हिन इलेक्शन में बदतरीन शिकस्त मिलंदी। वफ़ाक़ ऐं सिंध में नून लीग जे GDA जे गडि॒यल हुकूमत ठहंदी। अड़नि ख़ालनि जो इज़हार। नून लीग जे मरकज़ी नायब सदर शाह मोहम्मद शाह ठारू शाह भरिसां मन्यट में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। ठारू शाह भरिसां PPA जे रुठल अॻवान सरदार उस्मान खान आलमानी वटि नून लीग जो मरकज़ी नायब सदर शाह मोहम्मद शाह NA 205 नून लीग जो उम्मीदवार सैयद असगर अली शाह ऐं ॿियनि जी मुलाक़ात। नून लीग अॻवाननि पारां PPA जे अॻवान सदर उस्मान आलमानी खां इलेक्शन में मदद घुरी वरिती। उन मौक़े ते PPA अॻवान सरदार मोहम्मद उस्मान खान आलमानी चयो त PP असांजो घर आहे ऐं घर में 2 भाती कावड़नि जा अंधा आहिनि। मुंहिंजो इख़्तिलाफ़ पार्टीअ सां न पर उम्मीदवारनि सां आहे जेकी गुज़िरियल 5 सालनि दौरान अवामी ख़िदमत न करे सघिया आहिनि। संदनि ख़िलाफ़ अहिड़ी शिकायत पार्टीअ जी क़यादत सां पिणु कई आहे। उन मौक़े ते नून लीग जे अॻवाननि चयो त अवाम हिन वॾी अक्सरियत सां कामयाब थी मरकज़ ऐं सिंध में हुकूमत जोड़ींदी। रिपोर्टर नसीर अबड़ो। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर भेड़शाह में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस जे मरकजी चेयरमैन राना गुलाम नबी राजपूत जी सदारत में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस जे मरकजी ऑफिस जो इफ्तिताह ऐं कार्ड तक़सीम करण वारी हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें CAO मोहम्मद अली यूसुफज़ई मरकजी क़यादत सां गॾु महिमान ख़ासि तौर ते शरीक थियो। मरकजी सदर राना असलम तनवीर तनोली, शेर आलम सुल्तान तनोली, नियाज़ अली सवाती, अयूब भाई नूर खान काकड़, मैडम तानिया, डायरेक्टर लीगल सिंध एडवोकेट राव जावेद खलील, राना खुर्शीद मलिक फरमान, मैडम गज़ाला, मैडम सुगरा ऐं डिवीज़न ज़िले जी सदर ऐं मेंबरनि भरपूर शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जो सक़ाफ़ती तोहफ़ो अजरक ऐं गुलनि जा हार पारां इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन एंड सोशल जस्टिस जे मरकजी ऑफिस जो इफ्तिताह कयो वियो, जॾहिं त मेंबरनि ऐं उहिदेदारनि में कार्ड पिणु तक़सीम कया विया। अॻवाननि ख़िताब कयो ऐं बाद में डिनर जो एहतमाम कयो वियो। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे टाउन सैयद खादिम अली शाह जे UC 5 UC 6 जे अवाम पारां पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जे ईमान में पंवर कॉलोनी वारे इलाइक़े में गार्डनर गॾिजाणी मुनक़द कई वई, जंहिंमें पीपल्स पार्टी जे अॻवाननि महरान पंवर, अज़ीज़ पंवर, जावेद पंवर, कांजी राणो भील, नसीर पंवर, नोमान पंवर, बिरादरी कुली, बिरादरी भील, बिरादरी सोलंगी, बिरादरी ख़ासि कैली, बिरादरी जट, बिरादरी आराई, बिरादरी भट्टी, बिरादरी पठान बिरादरी जे माण्हुनि समेत इलाइक़े जे समय माण्हुनि शिरकत कई, जिते पीपल्स पार्टी जे क़ौमी तक NA 211 ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी, सूबाई तक PS 46 ते नमज़द PP उम्मीदवार सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, सूबाई तक PS 45 जे उम्मीदवार हरीराम किशोरी लाल जी आमद ते समय माण्हुनि पारां जीए भुट्टो जा नारा हणी गुलनि जी वर्खा करे शानदार आजिया करे पिंडाल में आंदो वियो। उन मौक़े ते अॻोणे MNA शमीम आराई पंवर, अॻोणे MPA खैरुन्निसा मुग़ल पिणु साणस गॾु हुआ। गॾिजाणी खे ख़िताब कंदे अॻोणो MPA ज़ुल्फ़कार अली शाह चयो त पीपल्स पार्टी सूबे में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया, ख़ासि करे सिहत जे हवाले सां दिलि जी बीमारियुनि जी अस्पतालुनि जो सॼे सिंध में ॼार विछायो वियो, जॾहिं सिंध हुकूमत जे ताउन सां मूं पंहिंजे तक में रोडनि जो ॼार विछायो। उन खां सवाइ बहिराड़नि जे इलाइक़नि में पाणीअ जो ताव समेत CC रोड ठाहिया, पंहिंजे अवाम जे मसइलनि खे असेंबलीअ जी प्लेटफॉर्म तां उजागर कयो। उहो ई सबबु आहे अॼु समय माण्हू हिते गॾु थी आहिनि। 8 फरवरी ते अवाम जे वोट सां कामयाब थींदासीं। अॻोणो वफ़ाक़ी वज़ीर पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी चयो त असां पंहिंजे हुकूमती दौर में तक में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया, ख़ासि करे शहर जे रांदियुनि जे मैदाननि खे अपग्रेड कयो त जीअं नौजवान नस्ल समाजी बुराइनि बदिरां रांदियुनि न लाड़ो कनि। उन खां सवाइ अवाम खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम कया। इलेक्शन में पीपल्स पार्टी सॼे मुल्क में क्लीन सोप कंदी। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर मटियारी ज़िले में चूंड मुहिम तेज़ थी वई। GDA उम्मीदवार PS 57 से जलाल शाह जामोट ऐं नवाज़ लीग उम्मीदवार NA 216 मटियारी बशीर अहमद मेमण ऐं ॿियनि जो खंडो शहर वेझो ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ फानानी खोसो में रेज़ मोहम्मद सिद्दीक़ फानानी खोसो, अता हुसैन फानाड़ी खोसो, अली मोहम्मद फानानी खोसो, मीर चाकर फानानी खोसो ऐं ॿियनि पारां थियल मेड़ाके में शिरकत करण दौरान जमीयतुल उलमा इस्लाम ऐं खोसा बिरादरी समेत ॿियनि बिरादरियुनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। जलसे में जमीयतुल उलमा इस्लाम जे अॻवान सलीम सिंधी समेत जमीयतुल उलमा इस्लाम जे कारकुननि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे सैयद हाजी जलाल शाह जामोट, बशीर अहमद मेमण, सलीम सिंधी ऐं ॿियनि जो चवणु हो त असांखे अवाम दिलनि में जायूं ॾेई रहियो आहे। पीपल्स पार्टीअ जी पूरी सिंध में अवाम रस्ता रोक करे रहियो आहे। मटियारी ज़िले समेत सिंध जे अवाम इनक़लाब जी शुरूआत करे छॾी आहे ऐं इंशाअल्लाह 8 फरवरी ते पूरे सिंध समेत मटियारी में वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदासीं, जॾहिं त खंडो स्टाफ ते पिणु सैयद जलाल शाह जामोट ऐं बशीर अहमद मेमण जे काफ़िले जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। मीरपुर ख़ासि ब्यूरो चीफ सूमार समय जो इलेक्शन 2018 में क़ौमी असेंबलीअ जे तक NA 218 ते पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवार पीर हसन जीलानी, आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह विच में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें अली नवाज़ शाह
75,842 वोट खणी कामयाब थियो। हिन वक़्तु इलेक्शन 2024 आहे ऐं हाणे क़ौमी असेंबलीअ जे तक NA 211 खे तब्दील कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार पीर आफ्ताब शाह जीलानी आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह विच में सख़्तु मुक़ाबिलो। 2018 में 2024 जे विच वारे 5 सालनि में मीरपुर ख़ाज़ी अवाम खे शौर में तब्दीली आई आहे। उम्मीदवारनि खां सवाल पुछिया पिया वञनि ऐं उन्हनि 5 सालनि में उम्मीदवार बि तब्दील थी विया आहिनि, जंहिं करे मीरपुर ख़ाज़ी अवाम जे शौर में तब्दीली आई आहे। चवनि था त चूंड तक जे चौथी ऐं आख़िरी तब्दीली 8 फरवरी ते थींदी। ऐवान सहाफ़त सूमार समय जो। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। मटियारी चूंड मुहिम तेज़ थी वई। GDA उम्मीदवार PS 57 से हाजी जलाल शाह जामोट ऐं नवाज़ लीग उम्मीदवार NA 216 मटियारी बशीर मेमण ऐं ॿियनि जो ॻोठ साहब समा में अब्दुल्ला समो इज़हार समो ऐं ॿियनि पारां थियल मेड़ाके में शिरकत करण दौरान जमीयतुल उलमा इस्लाम ऐं समा बिरादरी समेत ॿियनि बिरादरियुनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। जलसे में जमीयत उलमा इस्लाम जे अॻवान सलीम सिंधी सैयद हाजी कमर मेमण, हाजी परवेज़ मेमण, ज़ैन शाह जामोट, सैयद मुस्लिम शाह जामोट, रहमतुल्ला तुर्क, राजा निज़ामानी समेत जमीयतुल उलमा इस्लाम जे कारकुननि समेत समय ॻोठणनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे सैयद हाजी जलाल शाह जामोट, बशीर अहमद मेमण, सलीम सिंधी ऐं ॿियनि जो चवणु हो त असांखे अवाम दिलनि में जायूं ॾेई रहियो आहे। पीपल्स पार्टी जी पूरी सिंध में अवाम रस्ता रोक करे रहियो आहे। मटियारी ज़िले समेत सिंध जे अवाम इनकलाब जी शुरूआत करे छॾी आहे ऐं इंशाअल्लाह 8 फरवरी ते पूरे सिंध समेत मटियारी में वॾे अक्सर सां कामयाबी माणींदासीं। खानपुर में इलेक्शन सरगर्मियूं उरूज ते पहुची वियूं। जमात इस्लामी जो अॻवाननि तरफ़ां खानपुर शहर में बाब हैदर खां वठी जतोई कांटा ताईं वर्क रैली कढी वई। रैली में शरीक जमात इस्लामी जे कारकुननि पारां वर्क जे हवाले सां भरपूर नारेबाज़ी कई। उन मौक़े ते जमात इस्लामी NA 192 जे तक जे उम्मीदवार अब्दुल फताह पठान ऐं जमात इस्लामी PS 7 जे उम्मीदवार एडवोकेट अब्दुल कादिर अबड़ो, जमात इस्लामी जे ज़िले अमीर अब्दुल समी भट्टी, एडवोकेट अली असगर पहोड़, डॉक्टर शम्स पहोड़ ऐं ॿियनि खानपुर शहर में दुकाननि, होटलनि ऐं चौंकनि चौराहनि ते वेठल माण्हुनि खे अपील कई आहे त 8 फरवरी ते जमात इस्लामी जे उम्मीदवारनि जे तराज़ू जे निशान खे ठपो हणी कामयाब कराइनि। जॾहिं त जमात इस्लाम जे उम्मीदवारनि ऐं अॻवाननि जो चवणु हो त असांजे मुक़ाबले में क्लाकश, ख़ौफ़ ऐं करप्शन खे फ़रोग़ ॾींदड़ उम्मीदवार आहिनि। हिननि चयो त हिननि PP ऐं JUI के बेज जा माण्हू आहिनि। हाणे इलेक्शन जे दौर में हिक बि मुखालिफ़त करे सियासी ज़ाती फ़ाइदो हासिल करणु चाहिनि था। हिननि खानपुर चयो त हाणे इनकलाब जो वक़्तु आहे। 8 फरवरी असांजे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कयो त असां खानपुर शहर समेत समूरे ज़िले शिकारपुर ऐं कश्मीर ज़िले में अमन अमान बहाल कराए अवाम जा बुनियादी मसइला हंगामे बुनियादनि ते हल कंदासीं। यानी नहीं नौजवाननि रत आतियो कयो सखरन रिपोर्ट काज़ी अहमद रज़ा सनाई। इलाही बख्श इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग नवाबशाह जे शागिर्दानी ऐं शागिर्दनि ऐं स्टाफ चेयरमैन सरदार अली भुट्टो जी अॻवानी में थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जो दौरो कयो, जिते थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी जे जॉइंट सेक्रेटरी गुलाम नबी चना खेनि सेंटर जे मुख़्तलिफ़ शोबनि जो मुआइनो करायो, जंहिंमें लेबोरेटरी, ब्लड बैंक, फ्री फार्मा ऐं वार्ड शामिल हुआ। मुआइने बैदि मुतासिर थी विज़िट ते आयल इंस्टीट्यूट जे स्टाफ ऐं शागिर्दनि पारां थैलेसीमिया जे ॿारनि लाइ रथ जो अतियो ॾिनो वियो। उन मौक़े ते इंस्टीट्यूट जे प्रिंसिपल नईम अली कैरियो चयो आहे त सलाम आहे हिते जे इंतिज़ामिया खे, जेके शानदार नमूने सां इदारो हलाए रहिया आहिनि ऐं इंसानियत जी ख़िदमत करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह असांजो सहकार अॼु खां पोइ बि जारी रहंदो। जंहिं ते थैलेसीमिया जे कोऑर्डिनेटर आगा राशिद संदन शुक्रिया अदा कंदे चयो आहे त हीउ इदारो अवां जहिड़नि जी मदद सां हली रहियो आहे। असीं शुक्रगुज़ार आहियूं इलाही बख्श नर्सिंग इंस्टीट्यूट जिन रत अतियो कयो आहे। उन खां थैलेसीमिया फाइटर यानी बेबी करन आयल महिमान जो आदर भाव कयो। उन मौक़े ते मैनेजर मुजीबुर रहमान ख़ासकली, शाहिद अली खान ऐं माशूक हुसैन पुर मौजूद हुआ। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो मंगणी थियल हुई, पर माइट पैसनि जी लालच में पोड़े शख़्स सां शादी कराइण थे चाही, जंहिं करे घरां निकिरी मंगेंदे सां हिंदू मज़हब मूजिब शादी कई, जंहिं ते माइट मछिड़जी पिया आहिनि। अहिड़ो इज़हार मीरवा गोरचाणी थाणे जी अदा बलोच ॻोठ वासी नारी गेनी कूली मुड़ुस प्रभु कूली सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची साफ़िन अॻियां ताईंदे कयो। गेनी कूली वधीक चयो त माइटनि पारां प्रभु कूली सां मंगणी कराई हुई, जॾहिं त माइट लालच में अची पैसनि एवज़ पोड़े शख़्स सां शादी कराइण ते चाही, जंहिं करे मूं घरां निकिरी मंगेंदे प्रभु कूली सां हिंदू मज़हब मूजिब शादी कई आहे। अहिड़े अमल ते माइट हेमराज कूली, गोवन कूली, खेमू धनजी
चेतन कुली मच्छरजी भी आहिनि। असां ॿिन्हिनि खे कारण इल्ज़ाम हेठि क़तल करणु चाहिनि था, जंहिं करे असांजी ॻोल्हा कई पई वञे। ख़ौफ़ सबबु असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। ज़िंदगी खे ख़तरो आहे। शादी कई आहे, को ॾोह नाहे कयो। शादीशुदा जोड़े वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे छो त मामले जो नोटिस वठी ज़िंदगी खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे त जीअं ख़ुशी सां आज़ाद ज़िंदगी गुज़ारे सघूं। नौशरो अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर। प्रेस क्लब नौशरो अफरोज़ जी इलेक्शन वारी राति चेयरमैन इलेक्शन कमेटी काज़ी ज़ुल्फ़िकार संदसि मेंबरनि ख़ादिम हुसैन मरी ऐं मेहर बहण पारां हिकु ग्रुप जी इलेक्शन वारी राति मानी खणण ऐं पाण वर्क करण ते ॿी धुर जी सदारती उम्मीदवार मोहम्मद यूनिस राजपर, नायब सदर उम्मीदवार सकलैन इसराण, जॉइंट सेक्रेटरी उम्मीदवार ज़ुल्फ़िकार तगर, खजानची उम्मीदवार मसरूर चांडियो, एडिटर उम्मीदवार अली बख्श बोयो लिखत में इलेक्शन कमेटी ते बदएतमादी कंदे इलेक्शन जो बाइकाट कंदे अपील कई त अमान धुर आयो ऐं इतलात खाते जी निगरान में चूंडू करायूं वञनि। ॿी सूरत में असां सख़्त एहतजाज कंदासीं। फौरन इंफॉर्मेशन ऑफिसर जी निगरानी में इलेक्शन कराई वञे। असां उन तां फेल बाडी खे नथा मञूं। रजिस्टर प्रेस क्लब उन जी सालियाने ख़र्च जी ऑडिट कराई वञे। 30 लख सरकारी प्रेस क्लब जी बिल्डिंग लाइ मिला हुया, उहे पैसा काॾे विया, उन जो हिसाब ॾिनो वञे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तानी तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान जे हुकुम ते पूरे मुल्क जियां सकरन में पिण NA 208 जे उम्मीदवार गुल मोहम्मद रिंद ऐं PS 38 जे उम्मीदवार मोहम्मद नदीम राजपूत जी अॻवानी में हमदर्द हाउस सकरन खां शानदार रैली कढी वई, जेका शहर जे अहम चौराहनि तां थींदी काज़ी सरफराज़ मेमण चौक ताईं पहुती, जिते जुलसो मुनक़द कयो वियो। जंहिं बाद समय माण्हुनि जो काफ़िलो सकरन प्रेस क्लब पहुतो, जंहिं बाद ॻोठ मीर हसन रिंद में कार्नर गॾिजाणी मुनक़द कई वई, जिते ॿिन्हिनि उम्मीदवारनि अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त इमरान खान जे सिर्फ़ु हिकु तकड़ी काल ते पूरे मुल्क में लखे माण्हुनि जो रोड ते निकिरी अचणु उन ॻाल्हि जो सबूत आहे त क़ौम इमरान खान सां गॾु आहे। हिननि चयो त ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पीपल्स पार्टी पारां अफ़वाहूं पखेड़ियूं पयूं वञनि त NA 208 ऐं NA 207 जा उम्मीदवार हथु खणी विया आहिनि, पर असीं खेनि ॿुधाइण था चाहियूं त हथु आसिफ़ ज़रदारी खणी सघे थो, बाक़ी PTI जा उम्मीदवार कॾहिं बि कंहिं बि सूरत हथु न खणंदा। असांजो जीअण मरण हिन मुल्क, हिन क़ौम ऐं इमरान खान लाइ आहे। उन खां अॻु मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुचण वक़्तु रैली मथां गुलनि जी वर्खा करे शानदार आजिया कई वई। उन मौक़े ते इक़बाल रिंद पारां सकरन वासियुनि जो मीर हसन रिंद बहराड़ी वारनि जो शुक्रियो अदा कयो, जिन समय नौजवाननि समेत रैली ऐं कार्नर गॾिजाणी में शिरकत कई। उन मौक़े ते हिसाम रिंद, मुजीब लाखो गुलाम, मुस्तफ़ा जलालानी, अमीर गुल रिंद, कामिल खान रिंद, शहजाद खान रिंद, नज़ीर हुसैन रिंद, एडवोकेट इब्राहिम पाई ऐं इरशाद अहमद दायरी समेत केतिरा ई अॻवान वर्कर शरीक हुआ। सिजावर रिपोर्ट इम्तियाज़ मेमण दड़ो में हाजी यार मोहम्मद सुमरो ऐं ज़िले काउंसिल जे मेंबर अज़ीज़ सुमरो, UC खानपुर जे चेयरमैन रियाज़ सुमरो पारां PP अॻवान ऐं साबिक़ ज़िले नाज़िम सैद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी ऐं PP अॻवान सैद हाजी पाशा शिराज़ी जे ईमान में आजियाणो, जंहिंमें सुमरा बिरादरी समेत ॿियनि जे वॾे अंग में शिरकत। शानदार इस्तक़बाल। सुमरा बिरादरी पारां इलेक्शन में मुकमल साथ ॾियण जो वचन। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पीपल्स पार्टी नामज़द उम्मीदवार PS 7 इम्तियाज़ अहमद शेख ऐं NA 193 उम्मीदवार मोहम्मद शहरियार खान महबर, फराज़ इम्तियाज़ शेख, फ़याज़ महमूद शेख, अकील अब्बास सुमरो पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि सां गॾिजी बाज़ार जी वर्क ते पहिरें पंधु निकिरी पियो। शानदार इस्तक़बाल। गोल मार्केट, सब्ज़ी मंडी, टांगा स्टैंड, तारीख़ी धक बाज़ार, शाही बाज़ार, भिटाई बाज़ार, लिकदर ऐं ॿियनि बाज़ारनि जे दुकानदारनि वापारनि ऐं शहरनि सां मुलाक़ात करे वोट जी अपील कंदे, जॾहिं त दुकानदारनि वापारनि ऐं शहरनि शानदार इस्तक़बाल कंदे गुलनि जी वर्खा, अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश किया। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो सूबाई असेंबली जे तक PS 45 मीरपुर ख़ास ऐं हिक तां आज़ाद उम्मीदवार सलामत अली लाखो पंहिंजे शानदार चूंड मुहिम शुरू करे शहर वासियुनि खे हिकु नओं रुख़ ॾेई छॾियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां संदसि भरपूर हिमायत करण लाइ भरपूर आजिया कई वई आहे। आला ऐवाननि जो सिलसिलो पिणु शुरू थी वियो। उन सिलसिले में जूने जो क्वार्टर में कार्नर गॾिजाणी कोटाई वई, जंहिंमें इलाइक़े जे अक्सर बिरादरियुनि सलामत अली लाखो जी भरपूर हिमायत कंदी खेसि कामयाब करण जी अज़म जो इज़हार कयो। उन मौक़े ते सलामत अली लाखो चयो त हू पंहिंजे चूंड मुहिम मां मुतमइन आहे ऐं खेसि यकीन आहे त कामयाबी खेसि ज़रूरु मिलंदी ऐं हू कामयाब थी शहर खे यूनिवर्सिटी NICVD शहर में सिविल अस्पताल ऐं शहर जे अस्पतालनि में सहूलतूं फ़राहम करण समेत अहम सहूलतूं फ़राहम कंदासीं। शहरनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम करण, स्ट्रेट ड्रेनेज सेवरेज सिस्टम ऐं CC प्योर ब्लॉक लॻाइण ऐं पीअण जे साफ़ पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणाइण। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि।